बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वज़ी क़ाल हद्दसना मूसा बिन इस्माइल क़ाल हद्दसना वहब बिन क़ाल हद्दसना हिशाम अन फ़ातिमा अन अस्मान क़ाल अतैतु आयशा वहिय फातिमा उहा मां अस्मा जी शागिर्दियाणी आहे। बीबी अस्मा जो तारफ़ तव्हां त पढ़ियो आहे। बीबी अस्मा जो मुख़्तसिर तारीफ़ हमाशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जी वॾी भेण आहे। हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर जी माउ हिजरत खां 27 साल पहिरियां पैदा थी। 100 साल उन जी उमिरि हुई। जमातुल ऊला सन 73 हिजरी में उन जो इंतिकाल थियो, पर हिन में न ॾंदु किरियुसि। 100 साल जी उमिरि में हिकु ॾंदु बि न किरियुसि। वरी अकुल में बि कंहिं क़िस्म जी काई कमी न आयसि। ऐं उहा ई आहे बीबी अस्मा जंहिंखे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ुल्निताक़ैन जो लक़ब ॾिनो आहे। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम हिजरत करे विया त अम्मा अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे जामो मां पोतीअ मां उन में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो खाधो ॿधी करे खणी वेंदी हुई। तंहिंजे करे निताक़ असुल में चइबो आहे उन ज़माने में अरबनि जूं औरतूं चेल में हिकिड़ो पटो ॿधंदियूं हुयूं कपिड़े जो। उन पटे खे न फाड़े करे उन में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मानी खणी वई, तंहिंजे करे ज़ुल्निताक़ैन जो उनखे लक़ब मिलियल आहे। तमामु वॾी बहादुर हुई, सब्र ऐं इस्तक़लाल जो पहाड़ हुई। हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर जॾहिं शहीद थियो, हीअ ज़िंदह उन वक़्तु, हज्जाज बिन यूसुफ़ उन जो लाश खे फाही ते टंगे करे बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे घुरायो त हे तुंहिंजे पुट जो लाश आहे। बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा इन हज्जाज बिन यूसुफ़ जी धमकी में बि न आई। उनखे चयईं त तूं कूड़ो आहे, कज़ाब आहे, हिन जे करे त तूं सक़ीफ़ क़बीले जो आहे ऐं तुंहिंजे बारे में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे बिशारत ॾिनी हुई, सक़ीफ़ क़बीले जो माण्हू हिकिड़ो कज़ाब पैदा थींदो, वॾो ज़ालिम हूंदो जेको ज़ुल्म कराईंदो। बहरहाल हाणे हिन हदीस में जेको वाक़ियो अचे थो बीबी अस्मा खां, इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह हिन मां दलील पकड़ियो आहे त इशारे सां जेकॾहिं फ़तवा जो जवाबु ॾे, इशारो हथ सां करे या मथे सां करे त जाइज़ आहे। त बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा बीबी आयशा ॾे वई, ॾिठईं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निमाज़ पढ़ाइनि पिया मस्जिद नबवी में। बीबी आयशा बि निमाज़ पढ़े पई। बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा बीबी आयशा खां पुछा कयो त छा जेको वॾो वाक़ियो आयो आहे, छा वॾो वाक़ियो माना सिज ग्रहण थी। उन वक़्त में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुट हज़रत इब्राहीम जी वफ़ात थी त बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा निमाज़ में उनखे इशारे सां जवाबु ॾिनो था, वॾो वाक़ियो थियो आहे। पोइ हिन उहा इशारो सम्झी वई ऐं इंतज़ारु कई, हता की जॾहिं हिन पाण निमाज़ शुरू कई त एॾो वॾो वाक़ियो उनखे जॾहिं यादि आयो त हे अल्लाह ताला जी तरफ़ खां हिकिड़ी आज़माइश ऐं इम्तिहान आहे या त अज़ाब आहे आसमान खां। त पोइ बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा निमाज़ पढ़ण जी जॾहिं तयारी कई त उन वक़्त में बेहोश थी वई। एतिरी बेहोश थी वई जो ॿिए कंहिं माण्हू जी ज़रूरत पए ईअं न हुई, बल्कि थोरो मुख़्तसिर बेहोश थी अचे, पंहिंजे मथां पाणी जो वसायुमि त पोइ मूंखे होश आयो। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम निमाज़ पढ़ाए करे उन खां बाद में अल्लाह जी तारीफ़ कई, हम्द ऐं सना कई। उन खां बाद में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अॼु मूंखे अहिड़ी शइ ॾेखारी वई आहे जो उहा शइ दुनिया में ॾिसण जहिड़ी न आहे, पर अल्लाह ताला मूंखे ॾेखारी। उहा कहिड़ी? हतल जन्नत वन्नार। तव्हां त अल्लाह ताला मूंखे जन्नत बि ॾेखारी आहे ऐं जन्नम बि। तव्हां पढ़ी आयो त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम सलात कुसूफ़ पढ़ाइनि पिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथु मुबारक हीअं अॻिते कयो, वरी ॿियो दफ़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पोइ ते हटिया। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा की अल्लाह जा रसूल तव्हां हथु मुबारक अॻिते कयो, वरी हिकिड़ी जाइ ते पोइ ते हटिजी वियो, छो? पाण फरमायूं त जन्नत मुंहिंजे साम्हूं आंदी वई, मुंहिंजी दिलि चाहे पई त मां उन जन्नत मां कुझु न कुझु पटियां, पर ख़्यालु थियो तव्हांजे आज़माइश इम्तिहान जो। वरी जन्नम ॾेखारी वई त उनजी एॾी वॾी बाहि हुई जो मां पोइ ते हटी वियुमि। हाणे इहो कशफ जे ज़रिए पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खे जन्नत ऐं जन्नम ॾेखारी वई। उन खां बाद में पाण फरमायूं त फ़अौहा इलैया अन्नकुम तुफ़्तऊन फ़ी क़ुबूरिकुम। पाण फरमायूं अल्लाह ताला मूं ॾे वही कई आहे
त तव्हां क़बरनि में आज़माया वेंदव, ईअं आज़माया वेंदव जीअं मसीह दज्जाल जे फितने में तव्हांखे आज़माइश इम्तिहान थींदो। दज्जाल जे फितने में आज़माइश इम्तिहान कीअं थींदो त दज्जाल जेको आहे क़बरुनि ते अची बीहंदो, पोइ चवंदो त तव्हांजा वॾो जेको मरी वियो आहे उनखे ज़िंदा कयां। हर माण्हू चवंदो हा ज़िंदा कर, त पोइ मञींदासीं तूं ख़ुदा आहे। पोइ क़ब्रिस्तान ते बीही करे हो उन्हनि खे चवंदो त उथ। पोइ हिकु रिवायत मुताबिक़ शैतान उन इंसान जी शक्ल में उथंदो, जहिड़ी शक्ल उन इंसान जी आहे क़बर वारे जी। पोइ उहो उथंदो शैतान, उथी करे हुन वटि चवंदो ॾिस मां तुंहिंजो पीउ आहियां। हाणे इहा वॾी आज़माइश इम्तिहान आहे। त पाण फरमायूं त क़बरुनि में ईअं ई वरी आज़माइश इम्तिहान तव्हांजे लाइ हिकिड़ो ॿियो बि आहे। उहो आज़माइश इम्तिहान कहिड़ो आहे? पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त युक़ालु मा इल्मुक बिहादर रजुली। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उन खां पुछा कई वेंदी त हिन मर्द जे बारे में तोखे इल्मु आहे, हिन मर्द खे सुञाणे थो? हादर रजुल मां मुराद पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात आहे। माना क़बर में जीअं इंसान खे लाहिजे थो त टे सुवाल थियनि था, मन रब्बुक, मन नबियुक, मद दीनुक। मन रब्बुक खां पुछा थींदी, उन खां बाद में मन नबियुक, तुंहिंजो नबी केरु आहे। उन जी पुछा करण जूं हिते इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि ॿ तरीक़ा ॿुधाया आहिनि। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे रोज़े मुबारक मां ऐं हिन जी पंहिंजी क़बर मां अहिड़ी दरी खोली वेंदी जो बराहे रास्त ॼण त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे रोज़े में ॾिसी थो। पोइ मलाइका पुछा कंदसि त हिन मर्द जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे, सुञाणे थो हे केरु आहे? जंहिं माण्हूअ जो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम सां दुनिया में ताल्लुक़ आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो इत्तिबा कयो अथई, त उहो चवंदो हा हे मुंहिंजो नबी आहे, हे चयो आहे नबी आहे। पाण फरमायूं त उन खां पुछा कई वेंदी मुंहिंजे बारे में, जेकॾहिं मूंसां ताल्लुक़ अथसि त पोइ ॿुधाईंदो त हे नबी आहे। या त वरी पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक़ पुछा करण जी हीअ कैफ़ियत हूंदी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा औसाफ़ ॿुधाया वेंदा उनखे, आख़िरी नबी, उन में हे सिफ़तूं, हे कद क़ामत, हिन कम जे लाइ आयो, उन खां बाद में कोई नबी न ईंदो, ईसा अलैहिस्सलाम बि अचे करे उन जो उम्मती पाण खे सॾराईंदो, उहो कहिड़ो नबी आहे? या हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औसाफ़ उनखे ॿुधाए करे पोइ सुवाल कंदा। पाण फरमायो त पोइ उते ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा। क़बर वारो या त मोमिन हूंदो, यकीन कंदड़ हूंदो, या त मुनाफ़िक़ हूंदो। मोमिन हूंदो त उहो त सही जवाबु ॾींदो, ॿुधाईंदो मुंहिंजो नबी आहे। पोइ उनखे चइबो नम सालिहन, अदा हाणे तूं निंड कर। सालिहन माना राहत वारी निंड कर, हाणे तोखे काई तकलीफ़ कोन थींदी। छो त दुनिया में नबीअ सां ताल्लुक़ हुयो, हाणे मरण खां बि पंहिंजे नबीअ खे सुञातो, अलाह खे बि सुञातो, दीन खे बि सुञातो, त नम सालिहन, राहत सां सुम्ह, तोखे कोई बि न उथारींदो। जेकॾहिं उन जी जाइ ते मुनाफ़िक़ आहे, मुनाफ़िक़ खे चइबो त हिन खे सुञाणे थो, या त औसाफ़ बयानु कया वेंदा, या त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो चहिरो मुबारक उनखे ॾेखारियो वेंदो। उहो मुनाफ़िक़ जवाबु हीउ ॾींदो त माण्हू चवंदा हुआ त हे नबी आहे, मूंखे ख़बर न आहे, बाक़ी माण्हू चवंदा हुआ त मां बि चवंदो हुउमि। इहो थियो मुनाफ़िक़। हाणे बीबी अस्मा इहा रिवायत आंदी आहे, उन खां बाद में कुझु रावी खे शक आहे त अमिल मरताब जो लफ़्ज़ चई या ॿियो को लफ़्ज़ चई। बहरहाल इन सॼी तक़रीर जो ख़ुलासो हीअ आहे त इमाम बुखारी हीअ सॼी रिवायत आणे करे ॿुधायो, इशारे सां बि माण्हू पंहिंजी फ़तवा ॾे त ॾेई सघे थो। अनपढ़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वबी क़ाल हदसना मूसा बिन इस्माइल क़ाल हदसना वहैब क़ाल हदसना हिशाम अन फातिमा अन अस्मा क़ाल अतैतु आयशा वहिय तुसल्ली फ़क़ुल्तु मा शानु नास फ़अशारत इला समा फ़इज़ा अन्नासु क़ियामुन फ़क़ालत सुब्हानल्लाहि क़ुल्तु आयतुन फ़अशारत बिरअसिहा ऐ नअम फ़क़ुमतु हत्ता अलानी अलग़श्यु फ़जअलतु असब्बु अला रअसिल माअ फ़हमिदल्लाह अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अस्ना अलैहि सुम्मा क़ाल मा मिन शैइन लम अकुन उरीतुहु इल्ला रअयतुहु फ़ी मक़ामी हाज़ा हत्तल जन्नत वन्नार फ़अौहा इलैया अन्नकुम तुफ़्तनून फ़ी क़ुबूरिकुम मिस्ल औ क़रीबन ला अदरी। हाणे मिस्ल औ क़रीबन, मिस्ल जो लफ़्ज़ चई या त वरी
कहिड़ो लफ़्ज़ चई क़रीब मिसल जे क़रीब माना वारो लफ़्ज़ चई لا أدري أي ذلك قال تسمع من فتنة المسيح الدجال يقال ما علمك بهذا الرجل فأما المؤمن أو الموقن لا हाणे अविल मोकिनो हाणे मोमिन जो लफ़्ज़ चई मां फ़ातिमा फरमाई थी या त वरी हिकिड़ो लफ़्ज़ चई मोकिन जो माना मुंहिंजी उस्ताद यानी बीबी अस्मा मोकिन जो लफ़्ज़ चई या मोमिन जो लफ़्ज़ चई لا أدري أيهما قال تسمع فيقول هو محمد هو رسول الله جاءنا بالبينات والهدى इहो जवाबु ॾींदो केरु मोमिन यक़ूल मोमिन चवंदो हुआ मुहम्मदुन इहो मुहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुआ रसूलुल्लाह इहो अल्लाह जो रसूल आहे जाना बिल बय्यिनात वल हुदा इहो बय्यिनात मुअजिज़ात सां आयो हिदायत खणी आयो वाजब ना हो असां उन जी दावत खे क़बूल कयोसीं ऐं उन जे कढ लॻासीं इहो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे 3 दफ़ा चवंदो युक़ाल चयो वेंदुसि अलाह जे तरफ़ खां या मलाइक चवंदुसि नम सालिहन राहत वारो थी करे सुम्ह क़द अलिमना इन कुंत लमूक़िनन बि असांखे इल्मु हुयो त तूं इहो ई जवाबु ॾींदे असांखे यकीन हुयो त तूं इहो ई जवाबु ॾींदे छो त दुनिया तुंहिंजी सुठी गुज़री नबी सां तालुक़ तुंहिंजो गुज़रियो न हल وأما المنافق أو المرتاب لا أدري أي ذلك قال تسمع فيقول لا أدري سمعت الناس يقولون شيئا فقلته باب تحريض النبي صلى الله عليه وسلم وقد عبد القيس على أن يحفظ الإيمان والعلم ويخبروا من وراءهم وقال ما हिन बाब जो माक़बल सां मुनासिबत ही आहे मथे बाब हुयो इल्म जे बारे में त फ़तवा माण्हू इशारे सां ॾेई सघे थो त हिते इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि बाब क़ाइमु करे ॿुधायईं त बाब तहरीज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन इल्म खे हिफ़्ज़ करण जे बारे में जेके फ़ज़ाइल बयानु कया इमाम बुखारी ॼण त भड़काए थो कंहिं माण्हूअ खे त इन इल्म खे यादि कयो विसारे फ़तवा तॾहिं ॾींदव जॾहिं इल्मु यादि हुजे न माण्हू खे फ़तवा तॾहिं इल्मु ई यादि न हुजे त फ़तवा कीअं ॾींदो وقال مالك بن الحويرث قال للنبي صلى الله عليه وسلم ارجعوا إلى أهلكم فعلموهم وبه قال حدثنا محمد بن بشار قال حدثنا غندر قال حدثنا شعبة عن أبي جمرة قال كنت أترجم بين ابن عباس وبين الناس فقال إن وفد عبد القيس يأتوا النبي صلى الله عليه وسلم فقال من الوفد أو من القوم قالوا ربية قال مرحبا بالقوم أو بالوفد غير خزايا ولا ندامة قالوا إنا نأتيك من شقة بعيدة وبيننا وبينك هذا الحي من كفار مضر ولا نستطيع أن نأتيك إلا في شهر حرام فمرنا بأمر نخبره به من ورائنا ندخل به الجنة فأمرهم بأربع ونهاهم عن أربع इमाम बुखारी जो मक़सदु हिन बाब मां मक़सदु इहा आहे त इल्मु हासिलु करण खां बाद में इल्म जी तालीम तबलीग कयो जीअं वफ़द अब्दुल क़ैस आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पाण उनखे 4 शयुनि जो हुकुम कयूं 4 शयुनि खां रोकियूं पाण फरमायो त हाणे इहे यादि बि कयो ऐं वञी करे पंहिंजे क़बीले खे इहे शयूं ॿुधायो बि सही हाणे वफ़द अब्दुल क़ैस केरु हो उनजो हिकिड़ो माण्हू ताजिर हुयो जंहिंजो नालो छा हुयो मुनक़ज़ उहो मुनक़ज़ माण्हू जॾहिं आयो मके में तिजारत मदीने में आयो तिजारत जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात थियसि पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॻाल्हियुनि मां ॾाढो मुतासिर थियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हियुनि मां मुतासिर थी करे ईमान आंदई ईमान आणण खां बाद में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पुछा कई त मुंज़र कीअं हुयो फ़लाणो कीअं हुयो सरदारनि जा नाला हिन ॾिठो त हिते त कोई असांजे क़बीले मां आयो ई न आहे नबी साईं खे कीअं ख़बर पई पोइ अञा हिन जो ईमान मज़बूत थी वियो बहरहाल ईमान आणे करे ॻोठ जो पहुतो त हाणे हिते त निमाज़ सिखी हुई न जेका निमाज़ सिखियईं घर वञी करे पढ़ी पोइ घरवारी हैरान थी वई ते अधु राति जो उथी करे वरी ज़मीन ते सुम्हे थो वरी गोॾनि ते हथ थो रखे वरी हथ हिते थो रखे वरी कननि ताईं हथ पहुचाए थो हे छा तरीक़ो आहे घरवारी परेशान थी वई त जॾहिं वटि आयो आहे मदीने मां त इहा हालत थी वई अथसि पंहिंजे पीउ खे ॿुधाईं जंहिं पीउ जो नालो हुयुसि मुंज़र माना सम्झो त सहुरे खे दांद ॾिनई त हिनखे सम्झाए त जॾहिं कोठी मोटी आयो त इहा हालत अथसि वञी जो पुछा कईंसि जंहिं मदीने में हिकिड़ो माण्हू आहे नबूअत जी दावा थो करे तव्हांजी ॾाढी पुछा करे पोइ मां हुन ते ईमान आंदो आहे हुनजी दिलि में बि नबी साईं खे मोहबत वेहिजी वई पोइ हुन चयो त असांजे बारे में पुछा करे पुछे हा पोइ हाणे इहो वफ़द 40 माण्हुनि जी सूरत में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आयो ऐं अशोरे में मुहर्रम में न ईंदा हुआ बक़ाया ईंदा हुआ पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे दीन सेखारींदा हुआ पाण फरमाईंदा आहिनि त वञी करे हिनखे यादि बि कयो ऐं पंहिंजे क़बीले वारनि खे बि ॿुधायो इमाम बुखारी जो मक़सदु इहो आहे त जेको इल्मु माण्हू पढ़े त हुनखे यादि करे विसारींदो न वञे
इल्म जी आफ़तनि मां जा हीअ वॾे में वरी आफ़त आहे त पढ़ंदो वञे विसारींदो वञे सुभाणे यादि ई न बीहेसि सम्झी सही हल पढ़ فقال من فأمرهم بأربع ونهاهم عن أربع أمرهم بالإيمان بالله وحده قال चइनि शयुनि जो ई हुकुम फरमायूं पहिरीं शइ त अलाह वहदहू ते ईमान पाण फरमाए हल तदरून मल ईमान बिल्लाहि वहदहू क़ालू अल्लाहु व रसूलुहु आलम क़ाल शहादतु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह पाण फरमायूं त शाहिदी ॾियनि त अलाह खां सवाइ कोई माबूद न आहे मोहम्मद हुन जो रसूल आहे ॿिए नंबर ते निमाज़ क़ाइमु करणु ज़कात ॾियणु रमज़ान जा रोज़ा रखणु ऐं वतुल ख़ुम्स मिनल मग़नम ऐं छा त गनीमत मां ख़ुम्स ॾिनो वञे सवालियत हुकुम ॾिनऊं चइनि शयुनि जो हिते त घणियूं शयूं 5 पोइ जवाबु ॾिबो त ख़ुम्स ज़कात में दाख़िल आहे हल पढ़ंदा ونهاهم عن الضباء والحنتم उन ज़माने में इहे थांव हुया दुबा हंतम मुज़फ़्फ़त उन्हनि में शराब पीतो वेंदो हो तंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कई त इन्हनि थांवनि में काई शइ खाओ पीओ न बाक़ी दुबा हंतम मुज़फ़्फ़त इहे पढ़ी आया आहियूं कद्दू जो थांव हूंदो ऐं खजी खे कोरे करे थांव कढंदा ऐं साए रंग जो हिकिड़ो थांव हूंदो हो या चोथों बि थांव हूंदो आहे कहिड़ो नक़ीर उनखे قال شعبة وربما قال النفير وربما قال المقير قال احفظوه واخبروه من ورائكم باب الرحلة في المسألة النازلة ये तो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त जाते करे माण्हू खे इल्मु न अचे त ॿिए कंहिं खां वञी करे पुछा करे हरूभरू धोखा न हणे इल्म जी तलब ऐं तड़प जे लाइ निकिरी पए सुवारी ते पोइ जेकॾहिं पाण वटि इल्मु अथसि त ॿुधाए इल्मु न अथसि त ॿिए कंहिं खां पुछा करे उहो ॿुधाए उन जे लाइ ज़ाहिर ॻाल्हि आहे मसइले जे पुछा करण जे लाइ सफ़र करणो पवंदो चए थो सफ़र बि कयो छा कयो भाउ सफ़र कयो وابي قال حدثنا محمد بن مقاتل ابو الحسن قال اخبرنا عبد الله قال اخبرنا عمر بن سعيد بن ابي حسين قال حدثنا رحلة في المسألة النازلة وتعليم اهله मसइले जे लाइ पंधु करणु जेको मसइलो पेश अचे ऐं वरी पंहिंजे अहल अयाल खे हुनजी तालीम बि ॾिजे हाणे हिते हिकिड़ो रावी आहे हल पढ़ंदा قال حدثني عبد الله بن ابي مليكة عن عقبة بن الحارث انه تزوج ابنة لابي ايهاب بن عزيز فاتته امرأة فقالت اني قد ارضعت عقبة والتي تزوج بها فقال لها عقبة ما اعلم انك ارضعتني ولا उक़बा ख़ुदि पंहिंजो वाक़ियो बयानु थो करे त मां शादी कई कंहिं औरत सां निकाह करण खां बाद में दाई अची करे मूंखे ॿुधायो त हिन उन औरत सां तो निकाह कयो आहे जंहिंखे मां खीर पीआरियो आहे ऐं तोखे बि खीर पीआरियो आहे माना तव्हां ॼण त पाण में रज़ाई भाउ ऐं भेण थियव पोइ हिन चयो उक़बा त तूं मूंखे त ॿुधायो ई कोन्हे तूं मूंखे ॿुधायां त मां निकाह न कयां हाणे त निकाह थी वियो हाणे मां छा कयां पोइ हिन में परेशान हुयो त आया हिकिड़ी दाई जी शाहिदीअ ते मुंहिंजो निकाह बरक़रार थींदो या निकाह छा थी वेंदो ख़तमु थी वेंदो उबा हल पढ़ो فركب الى رسول الله صلى الله عليه وسلم بالمدينة فسأله فقال पोइ हाणे हुन सफ़र कयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे करे पहुतो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा कई पाण फरमायो उक़बा तुंहिंजी जुदाई थींदी घरवारी ऐं तूं पाण में गॾु नथा रही सघो छो त ही तव्हां पाण में रज़ाई भाउ भेण आहियो रज़ाई भाउ भेण ईअं न ॼण हक़ीक़ी भाउ भेण मसइलो रज़ात जो जेकॾहिं कोई बि नंढड़ो ॿार मुद्दत रज़ात में माना 2 साल या इमाम अबू हनीफ़ा 2.5 साल पर फतवा 2 सालनि ते आहे मुद्दत रज़ात जे ज़माने में छोकिरो ऐं छोकिरी कंहिं बि औरत जो खीर गॾिजी पीतऊं त चाहे हिकु ढुक हुजे चाहे 2 ढुक हुजनि चाहे 3 ढुक हुजनि बसि रॻो पिस्तान पंहिंजे वात में विधई ऐं चुस्को ॾिनई त रज़ात साबित थी वेंदी इहे ॼण त हिक ॿिए जे लाइ छा आहिनि भाउ भेण आहिनि इहे पाण में निकाह नथा करे सघनि मसलन तौरु हिकिड़ो छोकिरो आहे कंहिं औरत जो खीर पीतई हलीमा जो छोकिरी बि ॿी आहे हुनजो पीउ मां ॿियो हुनजो पीउ मां ॿियो या वरी पीउ मां मिसाल हलीमा जो फिलाणो ज़ैद पुटु आहे वरी छोकिरी वरी ॿिए कंहिंजी धीअ ई पर उहा अची करे हलीमा जो खीर पीतई त हाणे ॿई पाण में छा थिया भेण भाउ हाणे इन्हनि जो निकाह कॾहिं बि पाण में थी नथो सघे निकाह थी वियो उन खां बाद में इल्मु थियुनि त बि निकाह उन्हनि जो ख़तमु थी वेंदो
छो त इहे पाण में छा आहिनि भाउ भेण भाउ असांजे आम तौर ते उर्फ़ में आहे इहो रवाजु तमामु घणो आहे कुराड़ियूं ॾिसंदियूं को नंढड़ो ॿारु रोए थो पोटो पोटी पोइ ॾाॾड़ी छा कंदी आहे त पोइ पोटे ऐं पोटी खे खीरु पीआरे छॾींदी आहे बसि पंहिंजो हाणे पंहिंजो जो खीरु पीआरे जेकॾहिं पोटे खे त जेको पुटु अथसि इहो पुट जो हे छा थियुसि भाउ होॾो जेके नंढड़े छोकिरे जा चाचा आहिनि उहे थियसि भाउ उन्हनि जूं जेके धीअरूं आहिनि उहे छा थियनि हिन जूं भाइटियूं थी वञनि माना हाणे ॿाहिरि पाण में रिश्तो ई न कनि न इहो सभिनि जे लाइ छा करे छॾियईं हराम करे छॾियईं असांजे त रवाजु आहे जेके नंढड़ी रोईंदी आहे उनखे हणी ॾाढी बसि खीरु पीआरे छॾींदी अथसि वठि भाउ चए रोए पंहिंजो थोरो पीआरियोमांसि सम्झो भाउ खीरु निकिरे या न निकिरे पिस्ता न उनजी वात में आयो मुदत हुरमत रज़ात साबित थी वेंदी हलो فركب على رسول الله صلى الله عليه وسلم بالمدينة فسأله فقال رسول الله صلى الله عليه وسلم كيف وقد قيل ففارقها عقبة ونكحت زوجا इमाम अहमद बिन हंबल फरमाए थो त रज़ात में जेकॾहिं सिर्फ़ु दाई शाहिदी ॾिने त उहा शादी अकेले जी काफ़ी आहे बसि दाई जी शाहिदी शर्त आहे या जंहिं औरत जो खीरु पीतो अथऊं उनजी शाहिदी शर्त आहे वधीक शाहिदी न हुजे इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त 4 औरतूं शाहिदी ॾियनि त पोइ रज़ात साबित थींदी न त न थींदी इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह वटि 2 मर्द जेकॾहिं शाहिदी ॾियनि त रज़ात साबित थींदी अहनाफ वटि 2 मर्द हुजनि या 1 मर्द ऐं 2 औरतूं हुजनि उहे शादी ॾियनि त पोइ रज़ात साबित थींदी न त रज़ात साबित न थींदी हाणे सुवालु आहे हिते त अची करे न दाई शाहिदी ॾिनी न ॿिए कंहिं शाहिदी ॾिनी अचे करे हज़रत उक़बा पाण ॿुधायो त मूंखे दाई चयो आहे पोइ जवाबु ॾियो त हिन में शुबो आहे हुरमत जो तव्हां पढ़ी आयो जिते हिलत हुरमत में शुबो हुजे त उते तरजीह कंहिंखे ॾिबी आहे हुरमत खे सम्झी तंहिंजे करे हुरमत नबी साईं फरमाए त शुभ हुआ बाब तनावुज़ फिल इल्म वबी क़ाल हदसना अबुल यमान वारो मुक़ररु करणु इल्म में अॻे ज़माने में तालिबनि खे तड़प हूंदी वारो मुक़ररु कंदा हुआ मां वञा थो मुकल ते सबक़ पींदरा ॿुधिजाए सुभाणे मां ईंदो मूंखे भेरो कढराइजाए त ईअं ई साहबी बि पाण में वारा कंदा हुआ फ़ुर्सत न हूंदी अला तूं अॼु नबी साईं जी मजलिस में वेह जेको इल्मु सिखे शाम जो मूंखे ॿुधाइजाए मां वञी कमकार कयां थो सुभाणे वरी तूं वञिजाए कम ते अॼु मां वरी वेही करे इल्मु सिखंदो हाणे ज़ोरी छोकिरनि खे पढ़ाईंदा बि कोन था पढ़नि पढ़ وبه قال حدثنا ابو اليمان قال اخبرنا شعيب عن الزهري تحويلا قال وقال ابن وهب اخبرنا يونس عن ابن شهاب عن عبيد الله بن عبد الله بن ابي ثور عن عبد الله بن عباس عن عمر رضي الله عنه قال كنت انا وجار حضرت عمر साईं फरमाए थो मां हिकिड़ो मुंहिंजो पाड़ेसी अंसार हुयो ये बनु उमैया बिन ज़ैद मां हुयो ये मदीने जे मथे हिसे में रहंदा हुआ पोइ असां वारा ठाहींदा हुआसीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस ते वञण जे लाइ यंज़िलु यौमन वंज़िलु यौमन हिकिड़ो ॾींहुं हो वेंदो हिकिड़ो ॾींहुं मां वेंदो फ़इदा नज़लतु जिअतु बिख़बरिन ज़ालिकल यौम मिनल वही वग़ैरह चए थो जॾहिं मां वेंदो हुउमि त पोइ मां हुनखे ॿुधाईंदो हुउमि ख़बर त अॼु वही आई आहे या वही न आई आहे फ़इदा नज़ल फ़अल ज़ालिक जॾहिं उहो वेंदो त उहो बि ईअं कंदो फ़नज़ल साहिबुल अंसारी पोइ आयो हिकिड़े ॾींहुं साहिब अंसारी उन ॾींहुं जंहिं ॾींहुं फ़ज़रब बाबी ज़रबन शदीदन जीअं जो नबी साईं जी मजलिस खां मोटी आयो मुंहिंजे दरवाज़े खे हींअर तेज़ खड़कायईं मां परेशान थी वियुमि त छा आहे फ़क़ाल असम हुआ चईं इहो हिते आहे हज़रत उमर पोइ मां घबराइजी फ़ख़रजतु इलैहि निकितुमि फ़क़ाल मां चयोमांसि क़द हदस अमरुन अज़ीमुन फ़क़ाल पोइ चईं त वॾो हादिसो थियो आहे फ़दख़लतु अला हफ़्सत हाणे पोइ मां दाख़िल थियुमि मां हफ़्सा ॾे इहो इशारो आहे हिन तरफ़ त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे घर वारनि सां इला कयो हो इला लुग़वी कयो माना कसम कयूं त मां तव्हांजे वेझो न ईंदुमि इन में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम कावड़जी करे बालाखाने ते वेही रहिया पोइ हज़रत उमर भॼंदो वञी करे पंहिंजी न्याणी केरु अम्मा हफ़्सा को पुछा कई अला हफ़्सत फ़इदा हीअ तबकी अम्मा हफ़्सा उहा रोए पई फ़क़ुल्तु पोइ मां चयोमांसि तव्हांखे नबी साईं तलाक ॾिनी आहे क़ालत ला अदरी चई मूंखे ख़बर न आहे त तलाक ॾिनी या न छो त जालीअ जे ज़माने में इला खे तलाक सम्झो वेंदो हो इला खे तलाक सम्झो त हज़रत उमर पुछा कईं त तव्हांखे तलाक नबी साईं ॾिनी आहे अम्मा हफ़्सा चयो त मूंखे ख़बर ई न आहे चए थो पोइ मां आयुमि नबी साईं वटि फ़क़ुल्तु वाना क़ाइमुन नबी साईं वटि मां आयुमि हालांकि मां बीठो हुयुमि
पुछा कई मां तव्हां पंहिंजी घरवारनि खे तलाक ॾिनी आहे? काल ला, नबी साईं फरमाइनि न। फ़कुल्तु अल्लाहु अकबर, मां चयुमि अल्लाहु अकबर, ख़ुशीअ मां छा चइबो आहे? अल्लाहु अकबर। हाणे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि बाब क़ाइमु करे दलील पकड़ियो त ॾिसो सहाबा त वारो ठाहींदा आहिनि नबी साईं में मजलिस वञण जे लाइ, इल्म जे हुसूल जे लाइ। जेकॾहिं माण्हू खे कमकार आहे, इल्मु हासिलु नथो करे सघे, उसी ते वञी नथो सघे, त अॼु त जदीद दौर में वीडियो आहिनि, माण्हू इल्मु हासिलु करे सघे थो, मसाइल ॿुधी सघे थो, यूट्यूब ते सभु शइ पई आहे। त इल्मु हासिलु करणु को ॾुखियो न आहे, पर शर्त आहे त थोरो माण्हू खे पाण खे बि जज़्बो हुजे। वमा अलैना इल्लल बलाग।